जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पखो भरसां ॻोठ भोला कलोड़ा में, जिते 15 एकड़ ज़मीन आहे उन ते बासर जेको आहे उहो कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिंजे करे हितां जा जेके आबादकार आहिनि उन्हनि एहतजाज कयो आहे। साणनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। असगर अली बुलेदी हिकिड़ो स्विगी इंजीनियर आहे जेको टोटल इहो करप्टन जा कम कंदो आहे ऐं लीज थियल ज़मीनूं खणंदो आहे, वरी बासर माण्हू खे विकिरो करे ॾींदो रहंदो आहे। हुनजो धंधो किरदारु इहो ई आहे। बुलेदी साहिबु सरदार जेको हिननि जो आहे उन्हनि खे असांखे पंहिंजो करे जितां मुगेरी बि मुंझायो ऐं बुलेदी बि मुंझाइनि, मुंहिंजे सिर ॾे ॾिसो। असां उनजे सिर ॾे ॾिसी असां फ़ैसिलो मञे हुनखे अधु ॾिनोसीं। 16 जहिड़े बि हुनखे 16 जहिड़े बि असां DIG इरफान बलोच खे असांजी इहा अपील आहे ऐं असांखे चवां वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खे असांजी इहा अपील आहे। हिकु वबा जो चकर, ॿियो माकड़ जो असां सां ज़ुल्म, टियों हे जेके करप्टन ऑफिसर आहिनि हे असांजूं ज़मीनूं लीज़ करे खणी असां ग़रीबनि खे मज़लूमनि खे चिचिलाइनि था। असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कया था वञनि ऐं कूड़ियूं FIR दाख़िल कयूं थी वञे। असां ते इंसाफ़ कयो वञे। अब्दुल जब्बार तुंजे साहब ये फ़ैसिलो कयो, असां फ़ैसिले में वेठा हुआसीं त अधु हुनखे 16 जहिड़े बि हुनखे मिले, 16 जहिड़े हुनखे। तंहिंमें हाणे बुलेदी साहब अचे मथे कब्ज़ो थो करे, चओ त मां जी बनी आहे सभु। हे न ॾियणु चाहींदासीं, कॾहिं बि न ॾींदासीं। ख़ाली बि हिते फछा त जहिड़ा थींदा, ग़रीब आवाम हिते मरंदो कंदो पियो, फछड़ी थींदी। हे ग़रीबनि मुगेरी साहब ग़रीबनि अलाए छा तॾहिं मथो चढ़ियो थो चले। बनी 40 सालनि खां वठी असांजे वॾनि खे इहा सभिनी ख़बर आहे त माना इहे बनी मुगेरी कंदा था अचनि। असां इहो मसइलो हिननि जो मसइलो हल थिए त मुगेरियुनि खे पंहिंजी बनी मिले। इंसाफ़ असां सां थिए न से, असां जो न थींदो त असां किथे चढ़ींदासीं। असां हिते मरी वञूं बि हिनखे न चढ़ींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।